शादी खां महरूम रेवेन्यू मुलाज़मनि लाइ वॾी ख़ुशख़बरी। ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन तरफ़ां मैरिज ब्यूरो क़ाइमु कयो वियो आहे। बोर्ड ऑफ रेवेन्यू जे मुलाज़िम नासिर अली बलोच खे मैरिज ब्यूरो जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे। मैरिज ब्यूरो जो मक़सदु मुलाज़िमनि ऐं संदनि ख़ानदाननि खे महफ़ूज़ प्लेटफॉर्म मुहैया करणु आहे। मैरिज ब्यूरो जे क़याम सां शादी खां महरूम मुलाज़िमनि लाइ मुनासिब रिश्ते जी चूंड आसान थींदी। मैरिज ब्यूरो जे इंचार्ज जो व्हाट्सएप नंबर नोटिफिकेशन में मौजूदु मिलंदड़ ॼाण मुकमल राज़ में रखी वेंदी। मुलाज़िमनि तोड़े संदनि ख़ानदाननि खे सहूलियत मां फ़ाइदो वठण लाइ फारम भरण जी अपील कई वई आहे। फारम भरण बैदि लाॻापियल फैमिलीज़ विच में मुलाक़ात जो इंतज़ाम कयो वेंदो। गॾियल राज़बे सां ॿिन्ही धुरियुनि में रिश्तो तइ करायो वेंदो। अहम ख़बर आहे, शादी खां महरूम रेवेन्यू मुलाज़िमनि लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन तरफ़ां मैरिज ब्यूरो क़ाइमु कयो वियो आहे। बोर्ड ऑफ रेवेन्यू जे मुलाज़िम नासिर अली बलोच खे मैरिज ब्यूरो जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे। मैरिज ब्यूरो जो मक़सदु मुलाज़िमनि ऐं संदनि ख़ानदाननि खे महफ़ूज़ प्लेटफॉर्म मुहैया करणु आहे। मैरिज ब्यूरो जे क़याम सां शादी खां महरूम मुलाज़िमनि लाइ मुनासिब रिश्ते जी चूंड आसान थींदी। मैरिज ब्यूरो जे इंचार्ज जो व्हाट्सएप नंबर नोटिफिकेशन में मौजूदु आहे। मिलंदड़ ॼाण मुकमल राज़ में रखी वेंदी।